औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फरमान नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नेक माण्हू जॾहिं पंहिंजे इस्लामी मुस्लमान भाउ सां अयादत करणु वेंदो आहे ऐं जेसि ताईं उन जी अयादत पूरी करे वापसि नथो मोटे, उहो समूरो वक़्तु हू जन्नत में रहे थो। फरमान नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह ताला बेईमान ऐं बदज़बान बाननि खे पसंदि नथो करे। फरमान नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह ताला उन बाने खे दोज़ख में दाख़िल कंदो जेको बानो सोन ऐं चांदीअ जे थांवनि में खाधो खाईंदो हुजे। फरमान नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह ताला खे वधीक पसंदि ईंदड़ बानो उहो आहे जेको ख़लक़ जी ख़िदमत कंदड़ हुजे थो।